Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांजे शायद ही पेरई चोरन जई आहन। हाणे सही चोरी किथे थी मोटे। फोक फ़कीर बाबा तू हिते बीठो छो पेरे वारन सां गॾु न वएं छा? बाबा साईं कुछ ॻोठाणा पेरन सां वियल आहिनि। इहो पाणारो ॾितल किथे आ? उहो बि बाबा साईं पेरे सां निकितल आ। ठीकु भला ॾे त हवाल का ख़बर पई त पेरो वियल कहिड़े तरफ़ आ? बाबा साईं पेरो करम खान जे ॻोठ पियो वञे। हाँ करम खान अचो मूंसां। ॾितल पेरे जो ही जेको रुख वञे पियो इहो सिधो करम खान जे ॻोठ ॾांहुं पियो वञे। इहा रुगो चोरनि जी उछल आ। असुल चोर ॻोठ जा आहिनि। भाऊ सादिक त पोइ उहे चोर केरु आहिनि? दातू ऐं पीराणे खां सवा केर बि न हूंदो। पहिरियां हलो त ॾिसूं पेरो केसी ताईं थो पहुचे। यार सिज लहण वारो आ पेरो धुर कोन थींदो। वरी बि कोशिश करे था ॾिसूं। ठीकु आहे अचो पोइ। बाबा बचल खान मूंखे पेर नवां था लॻनि। मूंखे लॻे थो चोर नवां सामान आहिनि। पीराणा चोर नवां हुजनि या पुराणा इन्हनि सां मां ॿधलु आहियां। मूंखे कहिड़ी बि सूरत में पेरो धुर घुर्जे। बाबा बचल खान पीराणो पुराणो पेरी आहे। पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे खेर। हाणे सिज उभरी वियो आहे पेर मुश्किल लॻनि पर कोशिश कयां थो। पीराणा को त हल ॻोल्ह। जेकॾहिं असां ईअं माठ करे वेही रहियासीं त पोइ चोरी असांखे कोन मिलंदी। कंहिं पासे त पेरो कढ न। आख़िर असांखे बि त ख़बर पवे न त केरु केरु थी सघनि था। सावल खान मूंखे मुंड जा पेर ॾिसणा पवंदा छो त वञण वारा जेके पेर आहिनि न चोरनि पेरनि खे एॾो त घुमायो हूंदो जो मुश्किल नज़र अचनि। ऐं ॿियो त असां वरी धुर बि पहुची न सघंदासीं। बाक़ी जीअं चोर जीअं आया आहिनि न उहो पेरो जे ॾिसबो न त सवलाई थी वेंदी। सावल खान चोर अनाड़ी आहिनि ऐं अचण वारो हुननि जो पेरो सफ़ा सिधो लॻंदो। हा पीराणा वापसी वारो पेरो खण। ख़बर त पए त ॻोठ जो माण्हू उन्हनि सां गॾु आहे या चोर ॿारिया आहिनि? ॾातू खान चोर टे आहिनि। आहे त पुराणो पेरो ठीक पोइ वापसीअ जो पेरो खण न। बाबा बचल खान कोशिश कयां थो। न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। तोसां मिलण मां तमामु जल्द ईंदुसि। छा कयां कमकारियूं ॾाढा वधी विया आहिनि। न मां तुंहिंजे लाइ टाइम कढंदुसि। छा ॻाल्हि आहे मिठल? हा तुंहिंजे मुंहं जा मलाइक छो उॾामी आहिनि? रिस बचल खान जे ॻोठ मां ढोर निकितो आहे ऐं उन्हनि पेरो असांजे ॻोठ में अची वियो आहे। ऐं बाबा साईं सभु ॻोठ जे ॿाहिरां धरणो हंयो बीठा आहिनि ऐं चवनि था त ॻोठ जी तलाशी वठंदासीं। बचल जे ॻोठ जा माण्हू एॾा मुड़ुस माण्हू कॾहिं खां वठी थिया आहिनि जो करम खान जे ॻोठ जी तलाशी वठंदा? हल मूंखे ॾेखार त कहिड़े तरफ़ खां बीठा आहिनि। अच
बाबा साईं ॿ चोर हिन तरफ़ां खां आया आहिनि। पिराणा इन जो मतिलबु त इहे ॿई चोर ॿाहिरियां आया आहिनि। राति कान हिकु चोर ॻोठ मां हिते अचे हिन ॿिन्ही सां मिलियो आहे ऐं पोइ टई गॾिजी ॻोठ जे चोरीअ लाइ निकिता आहिनि। तूं पक सम्झो त हिकु चोर हिन ॻोठ जो आहे। पिराणा ॻोठ वारो पेर पको करे छॾ, पेरा भेटीअ में कम ईंदो। हाज़ुर बाबा साईं। हीराणा जेकॾहिं न पेरा भेटी थिए त तूं उन पेरे खे हक़ीक़ी पेरे सां मिलाए वेंदे या बसि अंदाज़ो लॻाईंदे? सांवर खान पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर। मां त पेर ॾिसी नसुल सुञाणींदो आहियां। ईअं सम्झो त इहो पेर मुंहिंजे दिमाग़ में छपिजी वियो। ऐं बाक़ी जेके हे ॿ पेरा नवां आहिनि न इहे बि मां सुञाणे वरिता आहिनि। इहे ॿई चोर जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं गुज़रिया न त इन्हनि खे मां सुञाणे वठंदुसि। बाबा साईं हाणे पेरा भेड़ खां सवाइ मसइलो हल न थींदो। बाबा सभ खां पहिरीं हलो त ॾिसूं ॾितल वारनि पेरो काथे पहुचायो आहे। छाते करम खान जे ॻोठ जे ॿाहिरां हुलकियो अथव? निकिरण जी कयो, हितां निकिरण जी कयो। थधो थी फूकू तो ॾींदो अची, कावड़ियो थो अची। ॻाल्हि ॿुध करम खान, ॻाल्हि ॿुध। पेरो तुंहिंजे ॻोठ में लॻो आहे या त इज़त सां पेरो ॻोठ खां ॿाहिरि कढी ॾे करम खान, या वरी ॻोठ जी तलाशी वठण ॾे। सम्झी वए? ॻाल्हि ॿुध, तव्हां एॾा मुड़ुस माण्हू कॾहिं खां वठी थिया हो जो करम खान जे ॻोठ जी तलाशी वठंदव? हिन जो मक़सदु त असांजो ढोर तुंहिंजे ॻोठ में आहे करम खान। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे। मां करम खान आहियां, करम खान। दिमाग़ कम कोन थो करे वजा? हाँ, मां चोरियूं कराईंदुसि? मां चवांव थो इहा ठठड़ी ख़तम कयो ऐं तव्हां निकिरण जी कयो, न त मां हथियारनि जा मुंहं तव्हां ॾांहुं कराईंदुसि। करम खान कन खोले ॻाल्हि ॿुध। मथा मथे में फेरी हुजई, या त पेरो कढी ॾे या वरी ॻोठ जी तलाशी ॾे। छो त सादिक जी मार ख़बर न चार। ईअं त सोलो असां बि तां कोन वेंदासीं। ॾितल के माण्हूअ खे मोकिल बचल खान जे लाइ ऐं उनखे न्यापो ॾे त असां पेरो कढियो आहे ऐं धुर बि सुञाती आहे। ऐं इहो बि चइजांसि त करम खान असां सां झेड़ो करणु थो चाहे। ऐं इहो बि चइजांसि पंहिंजा माण्हू वठी हिते पहुचे। असां बि ॾिसूं था ही करम खान कीअं नथो ढोर वापसि करे। मां बि ॾिसां थो त तव्हां कंहिंजे ज़ोर ते करम खान जे ॻोठ जी तलाशी था वठो। अचो। होग ॾे ख़बर पेरनि खे किथे पुॼाए? अलाह अञा त वतन था रुलंदा। पोइ तूं वापसि छो अची वे? अमां जेकॾहिं ढोल वॼाइणो हुजे न त मां बाबा खां अॻु हुजां हा, पर हिते त कम ई ॿियो आहे। चङो थियो जो मां न वियुसि। वरी बाबा ॻोठ वारनि सां माण्हू हमदर्दी करे उन्हनि सां गॾु हूंदो न त सुठी ॻाल्हि आहे। किरयाणी पेरो वियो आहे करम खान जे ॻोठ ऐं बचल खान माण्हू वठी उन तरफ़ वियो आहे।
ऐं उते जेकॾहिं न बचियल खाने करम खाने जे विच में तूं ऐं मैं थिए त लठियूं खजी वञनि। मूंखे त पोइ निकिरण जी वाह ई कान मिले हा, इन करे बचियल खान खां अखि बचाए निकिरी आयो आहियां। इहो सुठो कई फुफड़, बाक़ी पुफी जो इरादो हो त तूं पंहिंजो टंगू भंडाए पोइ हिते पहुची आ। सही थी चवी छोकिरी, मां तुंहिंजी पुफीअ जी नियत खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। तव्हां जूं टंगियूं भञाइण में मूंखे को फ़ाइदो पहुचे हा न, ऐं पर तव्हां जूं टंगियूं भञी छॾियां हा। ॿुधी पियो न राणा? हाँ सुरठ, मूंखे ख़बर आ अम्मा पंहिंजे फ़ाइदे लाइ न पंहिंजे बच्चनि खे बि क़ुर्बान कंदी। करम खान वाह जो थी को थियो आहे सुबारा खान। मूंखे नथो लॻे त करम खान चोरी कराईंदो। बाबा करम खान पंहिंजे फ़ाइदे जे लाइ कुझु बि करे सघे थो। हुनजो अंदाज़ो हूंदो त चोरी बचल खान जे ॻोठ खां थींदी ऐं हुनजो शक वरी पीराणे ॾातू मथां वेंदो ऐं पाण में विड़ी पवंदा। जॾहिं त न करम खान खे अञा ताईं का ख़बर ई कोन्हे त पहिरों त दूर थी चुको आहे। हाणे जेकॾहिं बचल खान ऐं करम खान पाण में विढ़ंदा त पोइ इहो जहिड़ो बि ॾिसण वटां हूंदो, ॾिसण वटां। जेकॾहिं सच में चोरी करम खान कराई आहे, पोइ छा बचल खान चोरी वापसि कराइण में कामयाबु ईंदो? अॻियां बि बचल खान आहे। जेतिरे ताईं इहा चोरी वापसि नथी थिए त करम खान जे ॻोठ मथां इहो बचल खान कड़ो ख़तम कराईंदो ई न। ऐं हा, जेकॾहिं करम खान पंहिंजे ॻोठ जी तलाशी वठण ॾिए थो त पोइ ढोर ज़ाहिर थी पवंदो। हिन करे चवां थो त ॿिन्ही धुरनि जे विच में इहो जहिड़ो अणटर आहे। हाणे वेही तव्हां तमाशो ॾिसो। इहो जहिड़ो बि ॾिसण वटां आहे, ॾिसण वटां। करम खान बि सदाईं ॿियनि लाइ खॾूं खोटियूं आहिनि। हाणे तव्हां वेही ॾिसो तमाशो। इहो ई करम खान पंहिंजे ई खोटियल खॾ में किरंदो, ज़रूरु किरंदो। राम राम राम। कमला कमला, ही माण्हुनि खे छा थी वियो आहे? अड़े चई माण्हुनि जो सिज लही वियो आहे। हलियो रुगो फॾो ऐं फसाद, सुकून जी ज़िंदगी गुज़ारण नथी अचे न। माण्हुनि खे फॾे ऐं फसाद में कमला लाइ छा थो नज़र अचे? हू चाहिनि ई नथा त ॻोठ में सुकून हुजे। पंहिंजो सुकून त पाण बर्बादु कयो अथऊं कमला। हाणे ॿियनि जो बि बर्बादु था कनि। मालिक मारे पुछंदो न। कमला ज़ारीअ जो जहान आहे। ख़बर नथी पए त माण्हुनि खे शर फैलाइण में अचे छा थो हथु। सुकून सां रही कोन था सघनि। चवनि था त को न को फॾो ऐं फसाद हुजे ई हुजे। जेकॾहिं असांजे ॻोठ में सुकून आहे नी त उन्हनि खे निंड ई नथी अचे। साईं, भला का ख़बर पई त इहा चोरी कंहिं कराई आहे? कमला, हिन वक़्तु त सॼे ॻोठ में इहो चओ ॿोल आहे त इहो कमु करम खान जो आहे। पर कमला, मां सोचां थो त करम खान खे सभु कुझु मालिक ॾिनो आहे, उहो इहो कमु छो कंदो? छाजे लाइ चोरियूं कराईंदो? साईं, करम खान खे का बुख त नाहे, पर हू फॾो कढणु चाहे थो। हा कमला, इहा ॻाल्हि त आहे। करम खान न पाण तो सुख सां रहे, न वरी ज़ालिम कंहिं ॿिए खे सुख सां रहण थो ॾे। साईं, तूं उन्हनि खे खॾ में हण, असांजो छा वञे? कमला, इहा ॻाल्हि न कर। कंहिं ॿिए जी तकलीफ़ ॾिसी अंदरि जुड़ी पवंदो आहे। आख़िर इंसान आहे। मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे पई त आख़िर इंसान सम्झे छो नथो, छो नथो अमन ऐं सलामतीअ सां रहण ॾे ऐं पाण बि रहे। हिकु इंसान आख़िर ॿिए इंसान जो वेड़ी छो आहे? कमला, छो न इंसान कुर्ब ऐं प्यार शांतीअ सां रहण थो ॾे ॿिए खे। इहा ई त हुनजी मीरास आहे कमला। जेकॾहिं इंसान सम्झी सघे त नफ़रत जे ॿिज छटण खां बजाए मोहबत जे ॿिज छो नथो छटे? आख़िर हे इंसान ॿिए इंसान खे केसीं ताईं बर्बादु कंदो रहंदो? कॾहिं त सम्झणु घुरिजे इंसान खे कमला। अहिड़ो त किरदारु अदा करे वञे जो हुनजे मरण खां पोइ पोयां हुनखे कोई यादि त करे। हाँ सादिक, ए हवाल छा सूरत हाल आहे? बाबल साईं, इहो करम खान कुरड़ियूं अखियूं ॾेखारे वियो आहे। चए थो त हितां हुजूम ख़तम कयो, न त तव्हांखे हथियारनि जो मज़ो चखाईंदुसि। पोइ ईअं छॾे ॾिनीसि? न बाबल साईं, बख़्श किथे कयां असां? बख़्शण वारो मां पुट ई न आहियां।
रुगो तव्हांजो इंतज़ार हो ऐं तव्हांजी इजाज़त खपे हा न त इहो करम खान साबित वञे हा पियो हुजे हा हिते ठेर थियो समूरा मुकाम करम खान भरिया छेड़ो त छेड़ो ई सही पर ढोर वापस वठण खां सवा हितां हिकिड़ो पेर बि कोन चुरंदासीं। न बाबा तकड़ न सब्र ऐं इत्मीनान खां कमु वठो बाक़ी ढोर त करम खान जा वॾा बि वापस कंदा। सोढा और सां ॾिस ही पेरा ऐं ॻोठ मां निकितल पेरा साॻिया ई आहिनि। हा साईं साॻिया ई आहिनि। जे साॻिया ई आहिनि त पीराणे खे वठी वञ ॾिसो त इहे पेरा केसि ताईं था वञनि। शाबाश हल सोढा ॿुधा दे ये पेरो केसि ताईं थो वञे। हल बचल खान हाणे सोराना पक समझो इहो असांजो ढोर करम खान जे ॻोठ ॾांहुं अथव सोराना सां जे ढोर उते ई आहे त करम खान त छा करम खान जे वॾनि खां बि ढोर वापसि वठंदासीं। पहिरियों इहा पक करणु ॾियो। हा पीराणा हे हवाल छा थियो? बाबा साईं पेर मुंड वारा ऐं पोयां साॻिया आहिनि। पेर सिधो करम खान जे ॻोठ में आहे। हाणे करम खान खे तव्हां चओ या असांखे ढोर ॾिए या वरी ॻोठ मां पेर कढी ॾिए। बाबा तव्हां सभु हमराह हिते ई तरसजो। मां ई कुझु हमराह गॾिजी वञी इन करम खान सां मिली था अचूं। ॾिसूं त इहो कहिड़ियूं ख़बरूं थो करे। ॾाटू बाबा तूं हिननि साईं ते बेजां जेसि ताईं असां वापसि न अचूं हितां जुरजो न। अचो बचल खान अचो मूंखे तव्हांजो इंतज़ार हुयो छो त मूंखे पूरी पूरी पक हुई त तव्हां ज़रूर ईंदो। उन जे करे मूं तव्हां लाइ छेलो कोराए मानी तैयार कराए छॾी आहे। पहिरियां वेहो मानी खाओ पोइ ये ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं रहंदियूं। छॾ इहा नमूनेबाज़ी ऐं इहे ठठोलियूं करण बंदि कर करम खान। वञ असांजो वञी ठोर काहे आहे त असां हितां निकिरण जी कयूं। ऐं हा ॿी ॻाल्हि कन खोलियूं ॿुधियूं वञ। पंहिंजो ठोर किले तां ॾंड में छोड़ियूं अचिजांइ। बचल खान एॾो एतमाद सां कीअं थो चवीं त तव्हांजो ढोर मूं कढरायो आहे? बेवकूफ़ समझो थी मूंखे। पहिरें जोड़ जो मल रहियो आहियां। तव्हांजे सभु रीतुनि रस्मुनि जी चङी तरह ॼाण रखां थो। पहिरों तुंहिंजे ॻोठ में आयो आहे करम खान। हाणे या त ॻोठ खां ॿाहिरि पेरो कढी ॾे या ॻोठ जी तलाशी वठण ॾे। सॼे तर खे ख़बर आहे त तव्हांजे ऐं मुंहिंजे विच में दुश्मनी हलंदड़ आहे। थी सघे थो चोर उन दुश्मनीअ जो फ़ाइदो वठंदे पहिरों मुंहिंजे ॻोठ में हिक तरफ़ खां हणी ॿिए तरफ़ खां कढी विया हुजनि। करम खान सॼे ॻोठ जा चारई पासा असां जाचो आहे। पेर तुंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि निकिरे ई कोन थो।
तव्हां वॾा सियाणा हो, तव्हांजो सिज उभारे पोइ ईंदो त लाज़िमा ॻोठाणा माल त कढंदा न, या हू तव्हांजे इंतज़ार में वेठा हूंदा त तव्हां अचो पहिरियों कढो पोइ असां माल छोड़ियूं। करम खान, ये चोराणा वर वकड़ पाण खे बींदा आहिनि। करम खान, जे ठोर तव्हांजे ॻोठ में नाहे त पोइ तलाशी छो नथा वठण ॾियो? बचल, तो करम खान खे एतिरो सस्तो समझो आहे छा? हाँ, जो को बि अहिड़ो गेरो नथू खेरो ईंदो ऐं करम खान उनखे ॻोठ जी तलाशी वठण ॾींदो। करम खान, इन जो मक़सद त तुंहिंजो झेड़े करण जो शौक़ आहे न? झेड़े खे वधाइण त तव्हां था चाहियो। जेकॾहिं ढोर मूं वटि आहे ई कोन त पोइ तव्हां इहो मेल हटायो छो नथा? हाणे त ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकु थींदी करम खान, हिकु या त ढोर वापसि वठंदासीं या तुंहिंजे ॻोठ जी तलाशी वठंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, ईअं त वापसि वञण वारा असां बि न आहियूं। ठीकु आहे, पोइ मां बि ॾिसां थो त तव्हां करम खान जे ॻोठ जे ॿाहिरां केतिरा ॾींहं था वेहो। ऐं या त तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। ॾिसां त ॻोठ जी तलाशी कीअं नथो वठण ॾियां। चमू साहबा, वॾा आया आहिनि करम खान जे ॻोठ जी तलाशी वठण। वेठे वेठे तव्हां ते ड्रभ ॼमी वेंदा, पर करम खान तव्हां खे ॻोठ जी तलाशी वठण कॾहिं बि कोन ॾींदो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी